प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। शबोला। शबोला आसमान ते वञे थो। शबोला, तो इहो तमामु चङी तरह सां कयो आहे। मूं सां शर्त लॻाए वठ, हुन सां जिस्म मज़बूत थींदो आहे। हू मुंहिंजो पेर हो। हाणे खां तोखे हथोड़ो पकड़ण जी बि इजाज़त न हूंदी। थोरो आराम कर ऐं पोइ तूं पंहिंजे पेरनि ते बीह जा त जीअं ई झोपड़ी ठाहे सघनि। शबोला छांव में वेठो। कुछ फासले ते खेसि बोलड़े जी रड़ जी आवाज़ आई। उन जे पीउ ॾखण अफ्रीका में झोपड़ी ठाहिण जो कम जारी रखियो। छा इहे एतिरी सुठियूं थींदियूं जेतिरियूं ॻोठ अंदरि मिशनरी स्कूल में हुयूं। शबोला, वरी कम शुरू कर। उनखे पंहिंजे पीउ जी मदद करण में मज़ो अची रहियो हो, पर उनखे स्कूल वञण में हुनखां बि वधीक मज़ो ईंदो हो। हू अॻे ॾींहुं मकाई ऐं मूंगफली जी मखण सां ठहियल नाश्तो करे स्कूल वञण लाइ निकितो। उनखे अम्फंदिस पसंदि हुई। ही ज़िम्बाब्वे जी ॿोली में मिस जे लाइ नालो आहे। सभु ॿार हुनखे पसंदि कंदा हुआ। शबोला खे पंहिंजी मज़हबी क्लास तमामु घणी पसंदि हुई, जंहिंमें हू कारो पेचदार वार वारो नंढो छोकिरो घणी गौर सां ॿुधंदो हो। हिकु नंढी रिढ भॼी परे हरी वई ऐं गुम थी वई। दरार बाक़ी रिढनि खे छॾे ॾिनो ऐं उन गुम थियल रिढ खे ॿोलण लॻी वियो। जैसी इहा मिली न वई, हुन उनखे कंडनि वारे जंग मां कढियो ऐं खणी वापसि घर वठी वियो। खुदावन यसू सुठो दरार आहे। हू आसमान खां ज़मीन ते लही आयो त जीअं गुम थियलनि खे ॻोल्हे सघे। अम्फंदस, मां बि गुम थियल रिढ आहियां। छा येसू मूंखे बि ॻोल्हे रहियो हूंदो? हा, हू तव्हां खे बि ॻोल्हे रहियो आहे, छो त हू तव्हां सां प्यार करे थो। तव्हां खेसि ॿुधाए सघो था जॾहिं तव्हां खे उन सां तालुक रखण जो दिलि करे। हिकु ॾींहुं शबोला पंहिंजी क्लास खां गायब हो। हू उन ॾींहुं पंहिंजे बिस्तरे मां निकिरणु चाहींदो हो, पर हुनखे तमामु सख़्त बुखार हो ऐं हुनखे तमामु घणा चक्कर अची रहिया हुआ। शबोला, तोखे तमामु सख़्त बुखार आहे। मां चुड़ैलनि जे डॉक्टर खे सॾी थी अचां। हू मुंहिंजी मदद नथो करे सघे। शबोला तमामु बीमार हो ऐं वॾी मुश्किल सां ॻाल्हाए रहियो हो। आचर जे ॾींहुं संदसि मिस हुन खां मिलण आई। शबोला, तूं तमामु बीमार आहीं। जेकॾहिं वक़्तु अची वियो हुजे त छा तूं मरण लाइ तयारु आहीं? खुदावन यसू मुंहिंजो दरार आहे। हू मूंखे जल्द आसमान ते वठी वेंदो। शबोला पंहिंजी अखियूं बंदि कयूं ऐं पोइ ॿीहर उन्हनि खे कॾहिं बि न खोलियूं। हुन जे जनाज़े ते अम्फिंदिस सुठे दरार जी कहाणी ॿुधाई। अचानक हुन जो वालिद नंढे ताबूत जे अॻियां गोॾनि ते वेठो ऐं दुआ कई। खुदावन येसू, हाणे शबोला तोसां गॾु आहे। हू उते तमामु सुठी जाइ हूंदी। मां बि तोसां तालुक रखणु चाहियां थो। मुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾ ऐं मुंहिंजो सुठो दरार थी वञे। आमीन। अम्फंदस, हाणे मां एतिरो उदास न आहियां, छो त मां ॼाणा थो त मां हिकु ॾींहुं ज़रूरु ॿीहर शबोला सां मिलंदसि आसमान ते। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।